सूरह शोरा रुकू नंबर 7। आद जी क़ौम पैगंबरनि खे कूड़ो जातो जॾहिं संदन भाउ हूद खे चयो त अल्लाह खां छो न ॾुजंदा आहियो ऐं बेशक आउं अव्हांजो अमीन पैगंबर आहियां। पोइ अल्लाह खां ॾुजो ऐं मुंहिंजो चयो मञो ऐं आउं अव्हां खां उन पैगाम पहुचाइण ते को उजूरो नथो घुरां। मुंहिंजो उजूरो रुॻो जहाननि जे पालनहार ते आहे। सभु कंहिं दड़े ते अजाया मशगूल थी निशान छो बणाईंदा आहियो ऐं छो मुहकम जायूं बणाईंदा आहियो। ॼण के अव्हीं सदाईं रहंदव ऐं जॾहिं अव्हीं दस्त दराज़ी कंदा आहियो त ज़बरदस्ती कंदा आहियो। पोइ अल्लाह खां ॾुजो ऐं मुंहिंजो चयो मञो ऐं उन्हीअ अल्लाह खां ॾुजो जंहिं अव्हांखे उन्हीअ शइ जी मदद ॾिनी जा अव्हीं ॼाणंदा आहियो। अव्हांखे ढोरनि ऐं पीअण सां मदद ॾिनी अथसि ऐं बाग़नि ऐं पाणी जे चश्मनि ॾियण सां बि। बेशक आउं अव्हां ते वॾे ॾींहं जे अज़ाब पहुचण खां ॾुजां थो। ऐं चयऊं त जे तूं असांखे नसीहत ॾीं या नसीहत ॾींदड़नि मां न हुजीं त असां लाइ हिक जहिड़ो आहे। इहा अॻियुनि जी ई आदत आहे ऐं असीं कॾहिं अज़ाब कयल न थींदासूं पोइ खेसि कूड़ो भायाऊं। तंहिं करे खेनि हलाक कयोसूं। बेशक इन किस्से में निशानी आहे ऐं मंझाइनि घणा मञण वारा न हुआ। ऐं बेशक तुंहिंजो पालनहार ई ग़ालिब महिरबान आहे।